बेड़ी ते मौजूद साईं ताजो साहब ऐं ॿिया आयल दोस्तों, अॼु सिंध जे नाले वारे जगाने अफ़साना निगार कहाणीकार अली बाबा जी चौथी वरसी आहे। थियण त इहो खपंदो त जेॾो वॾो नालो अली बाबा जो आहे ओॾी वॾी वरसी हुजे हा, सरकारी तौर ते वॾो हिकिड़ो इज्तिमा हुजे हा ऐं अली बाबा खे उन क़िस्म जो ट्रिब्यूट मिलणु खपे आहे। पर छाकाणि जो अली बाबा उहो सरकारी अदीब न हुयो, दरबारी अदीब न हुयो, इन करे सरकार शायदि उनखे उन ई अंदाज़ सां जीअं जीअरे रखियो तीअं मरण खां पोइ बि उन ई पॉलिसी ते कामज़द आहे। अली बाबा तमामु मुनफ़रदा माण्हू हो। उन जूं रातियूं ही साम्हूं गिदू बंदर आहे, इन जे साम्हूं हिते हिकिड़ो गुलाब बागड़ी जो घर आहे। असां सां कचहरियूं थींदियूं, अली बाबा गुम थी वेंदो, ॻोल्हे 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 अली बाबा ॻोल्हे अचो, किथे ॻोल्हे अचो, ॻोल्हे ख़बर पई त अॼु गुलाब जे घर में वेठो आहे, गुलाब बागड़ी जो कोल जो पगमट यार हूंदो। इन क़िस्म जो हिकिड़े दफ़ा असां अली बाबा सां हिन ई ॿेड़ियुनि ते शाम पे मल्हाई त असां समूरा माण्हू कुछ दोस्त हूंदा उन ज़माने में, ताजल बेवस, शमशेर हैदरी, समूरा दोस्त हिते अली मारवी सिनेमा ते गॾियासीं ऐं समूरा अख़र वारा असां हिकिड़े दफ़ा असां सां ॾाढी उजत हूंदी हुई, दिलदारीअ सां। सो मोला इहो माण्हू जो फुतरा माण्हू जो अली बाबा केरु सॾाए त ही शाबत साहिब वरी बि हिननि दोस्तनि खे हिननि जेको अली बाबा खे यादि कयो आहे ऐं मुफ़रदा तक़रीब मुनक़द कई आहे। ऐं अली बाबा कॾहिं मरणो न आहे, अली बाबा आहे जीअरो।